अस अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोब सीरियल दो लाभ जाईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां भाइरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे मसूर ख़ान जी माउ जेको आहे रज़न वटि ईंदी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रज़न जेको आहे सफ़ा उते डट थी बीहंदो ऐं चवंदो त मां कंहिं बि हाल में पंहिंजे भाउ जे क़ातिल खे माफ़ु न कंदुसि। तंहिंखां पोइ थी सघे थो त हू जेको आहे उन जी ॻाल्हि खे मञी वञे ऐं जेको आहे थी सघे थो त मंसूर जे मथां जेको आहे केस जो हथु खणाए छॾे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में मंसूर पंहिंजे जेको आहे रज़न पंहिंजे भाउ ठारो खे चवंदो त असांजे भाउ जो क़ातिल जेको आहे मंसूर ख़ान न आहे, असांजे भाउ जो क़ातिल थी सघे थो त मीर जाफ़र ख़ान आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आहिस्ते आहिस्ते जेको आहे हाणे उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त मीर जाफ़र ख़ान ई असांजो दुश्मन आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वक़्तु जेको आहे शियनि ते ईंदो आहे, त अहिड़ी तरह जेको आहे मंसूर ख़ान ते बुरो वक़्तु अची वियो आहे ऐं हू ख़ूब तरीक़े सां निभाए पियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे होॾऊं बार बार सोडल ग़लतियूं करे पियो, तंहिं हूंदे बि मुराद हुनखे बख़्शे छॾींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे हुन का बि ग़लती कई, तंहिंखां पोइ मुराद वारा हुनखे मारे छॾींदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रज़न पंहिंजी जेको आहे घरवारी खे हिन नई एपिसोड में मारण जी कोशिशि कंदो, पर हाल थी सघे थो मारे बि छॾे थी सघे थो, मथां हुनखे माफ़ु करे छॾे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नओं ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे ऐं हुनजो नालो बि रखिजी चुको आहे। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो, कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।